अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो अॼु जी ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। खैरपुर मां एजाज़ जक्कड़ जी रिपोर्ट मुताबिक़ पनुआकल छावणीअ जे गैरेज़न ऑफिसर कमांडिंग GOC मेजर जनरल गुलाम ज़बीर नारेजो गम्बट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज पहुची गेम्स अस्पताल में क़ाइम कोरोना मुतासिरीन जे लाइ क़ाइम कयल वेंटिलेटर ते ॿधल वार्ड जो दौरो कयो। डायरेक्टर पीर अब्दुल क़ादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट डॉक्टर रहीम बख्श भट्टी कोरोना मरीज़नि लाइ ॾिनल सहूलियतुनि जे बारे में ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते मेजर जनरल गुलाम ज़बीर नारेजो हिदायत कई त हर मुमकिन तौरु मरीज़नि जे लाइ सहूलियतूं फराहम कयूं वञनि ऐं इन ॾिस में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। कोरोना कमांड सेंटर जी अॼु जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में कंफर्म मरीज़नि जो अंगु 20,884 ताईं पहुची वियो आहे। ॿिए तरफ़ मरंदड़नि जो तइदादु 476 आहे। हिन मर्ज़ मां सिहतयाब थींदड़नि जो अंगु 5,635 आहे, जॾहिं त सिंध में 7,882, पंजाब में 7,646, खैबर पख्तूनख्वा में 3,288, बलूचिस्तान 1,218, इस्लामाबाद 415, गिलगित बल्तिस्तान 364 ऐं आज़ाद कश्मीर में 71 मरीज़ आहिनि। ॿिए तरफ़ दुनिया में कोरोना जे मरीज़नि जो तइदादु 35,92,661, जॾहिं त मरंदड़नि जो अंगु 2,49,083 आहे ऐं सिहतयाब थींदड़नि जो तइदादु 11,65,966 आहे। पखो मां वहीद अली मियो जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर ज़िले जे नेशनल बैंक जी मेन ब्रांच में पघारूं वठंदड़नि ऐं पुलिस में चक्रियूं थी पयूं। पुलिस एहलकारनि मच्छर जी माण्हुनि खे धिका ॾेई बैंक जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। औरतुनि जी तज़ील कई वई। निटण ओसम माण्हुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। बैंक में रश करे पुलिस कोरोना जी सूरत हाल करे माण्हुनि खे समाजी फ़ासिलो कराइण जो चयो त माण्हू मच्छर जी पिया पुलिस सां तलक कलामी। ॿिए तरफ़ पघारूं वठण आयल औरतुनि जो चवणु हो त पुलिस वारा रिश्वत घुरी रहिया आहिनि। न ॾियण ते धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो अथनि। समाजी फ़ासिलो रखण लाइ न पुलिस ऐं न ई बैंक वारनि के इंतज़ाम कया आहिनि। नसीराबाद मां गुलशन मंगीअ जी रिपोर्ट मुताबिक़ कोरोना वायरस खां बचाव लाइ सिंध हुकूमत तरफ़ां लागू कयल लॉकडाउन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ SHO नसीराबाद अख्तर अली अबड़ो तरफ़ां सख़्ती कई वई आहे। मुकमल लॉकडाउन करायो वियो छो त शिकायतूं हुयूं त काफ़ी कारोबार खुली वियो आहे ऐं लॉकडाउन खे वापारी रद्द करे छॾियो छाकाणि त कोरोना जे केसनि में इज़ाफ़े खां पोइ लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल करायो पियो वञे। ॿिए तरफ़ शहर जे मिर्च बाज़ार, शाही बाज़ार, सोनारकी बाज़ार, रेशम गलीअ ऐं ॿियनि कारोबारी बाज़ारनि खे कनातूं हणी बंदि कयो वियो आहे ऐं पुलिस जे गश्त में इज़ाफ़ो कयो वियो आहे। कुंभ मां वहीद अली जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ राणीपुर में ऐं भरपासे में पेट्रोल पंप मालिकनि हुकूमत जे ऐलानियल अघनि खे हवा में उॾाए छॾियो। मुक़ररु अघनि खां मनमानी अघ ते पेट्रोल ऐं डीज़ल विकिरो करण लॻा। राणीपुर में हथ ठोकियो पेट्रोल जो अघु 83 खां 84 रुपयनि ताईं, जॾहिं त डीज़ल जो 84 खां 85 रुपयनि ताईं वरितो पियो वञे। पेट्रोल पंप मालिकनि जी अहिड़ी रवैये अवाम खे मुंहुं झारे जो शिकार बणाए छॾियो आहे। इलाइक़े वासियुनि DC ऐं SSP खैरपुर खां ओघरा जे अघनि ते पेट्रोल विकिरो करण जो मुतालबो करायो आहे। खैरपुर नाथन शाह मां बरकत चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ नेशनल बैंक खैरपुर नाथन शाह में पेंशन ऐं पघारूं वठंदड़नि खे बैंक मैनेजर तरफ़ां बैंक जे ॿाहिरां गेट जे साम्हूं निटण ओसम बीहारियो वियो। शिकायतुनि जो नोटिस वठंदे DSP पीरबख्श चांडियो ऐं SHO खैरपुर नाथन शाह गुलाम हैदर पंवर नेशनल बैंक जे अंदरि गोलदारा ठहिराए फ़ासिले ते इंतज़ारु कंदड़नि खे बीहारियो, जंहिंसां पेंशन ऐं पघारूं वठंदड़नि जूं दिलियूं बाग बहार थी वियूं ऐं DSP SHO खे दुआऊं ॾिनियूं ऐं उन्हनि जे अहिड़े अमल जी पूरे शहर में वाखाण थी रही आहे।